चेहरे जी चमक ऐं घर जी ऊचाइयुनि ते न वञो। अगरि घर में बुज़ुर्ग खिलनि पिया त सम्झो आशियानो अमीरनि जो आहे। ऐं कुझु ग़लतियुनि खे माफ़ करणु ई ज़िंदगी जी वॾी ग़लती थी वेंदी आहे। याददाश्त जो कमज़ोर थियण बि को बुरी ॻाल्हि कान्हे, छो त ॾाढो परेशान रहंदा आहिनि हू माण्हू जंहिंखे सभु कुझु यादि रहंदो आहे। इंसान जी अधु ख़ूबसूरती त सिर्फ़ु हुन जी ज़बान सां ख़बर पवंदी आहे ऐं सॼी दुनिया खे जीते वेंदा पंहिंजे संस्कारनि सां ऐं खटियल बि हारिजी वेंदा पंहिंजे अहंकार सां। ऐं जंहिं महिल असां ॿिए कंहिंजो अपमान पिया करूं ओॾी महिल असां पंहिंजो सम्मान गुम पिया करूं। अगरि कॾहिं को ग़लती थिए थी त माफ़ी घुरी वठो। अगरि कंहिंखे धन्यवाद करणो हुजे त खुली करे चओ तव्हांजो शुक्राना। अगरि कंहिं ॻाल्हि में मुंझा पिया आहियो त पुछी वठो। अगरि कुझु सिखिया आहियो त ॿियनि खे सेखारियो। अगरि किथे फासी पिया आहियो त मदद घुरो। अगरि कुझु ग़लती थी आहे त मञी वठो। अगरि कंहिंसां बिना कुझु उमेद जे ॾियो था त ज़रूरु ॾियो। ऐं अगरि कंहिंसां प्यारु कंदा आहियो त हीअं ई चओ कि असां तव्हां सां ॾाढो प्यारु कंदा आहियूं। सच डेबिट कार्ड वांगुरु हूंदो आहे। पहिरीं भुगतान कयो ऐं पोइ आनंद वठो। ऐं कूड़ क्रेडिट कार्ड वांगुरु हूंदो आहे। पहिरीं मज़ो वठो ऐं पोइ भुगतान कयो। हिकिड़ो सही फ़ैसिलो बि ग़लति थी वेंदो अगरि हू सही समय ते न वरितव। हिन जीवन में समय जी ई क़ीमत आहे। अगरि अॼु तव्हां समय जी क़ीमत रखी त सुभाणे समय बि तव्हांजी इज़त कंदो। भगवत गीता चए थी अगरि दुखनि जे मथां ध्यानु ॾींदा त हमेशह दुखी रहंदा ऐं अगरि सुखनि मथां ध्यानु ॾींदा त हमेशह ख़ुशि रहंदा। जंहिं ॻाल्हि ते ध्यानु ॾींदा उहा ई ॻाल्हि ज़िंदगी में प्रवेश कंदी ऐं तेसिताईं रहंदी जेसिताईं तव्हां पंहिंजी सोच मटे नथा छॾो। त हमेशह ख़ुशि रहो, खिलंदा रहो, खिलाईंदा रहो, कॾहिं पंहिंजे लाइ कॾहिं पंहिंजनि जे लाइ। जय झूलेलाल। अगरि वीडियो पसंदि अचे पियो त लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब